मुसलमान जावेद बजरानी आए आऊं 10 क्लास में पढ़ंदो आया मुझो तालक जावेद ट्यूशन सेंटर करमपुर सा है सदर मजलिस आई मोजा मोजेस साजो नौजवानो मौलाना नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की गाल कंदो जंहिंजे बारे में अल्लाह ताला फरमायो वमा सल्लल्लाहु इल्ला रहमतल लिल आलमीन बेशक असां तोखे सभिनी जहान जे लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे हुआ त सब नबी सब रसूल भलारा आहिनि असां सभिनी खे मञूं था अल्लाह जा सब नबी बरहक आहिनि पर हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी नबियुनि जो बि नबी आहे सभिनी रसूलनि जो बि रसूल आहे उस्ताद खोड़ आहिनि पर सोनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उस्तादनि जो उस्ताद आहे मुर्शिद खोड़ आहिनि पर सोनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्शिदनि जो मुर्शिद आहे रहबर खोड़ आहिनि पर सोनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहबरनि जो रहबर आहे जमील खोड़ आहिनि पर अजमल रुगो हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे हसीन खोड़ आहिनि पर असन हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि शरीफ खोड़ आहिनि पर अशरफ हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि फाज़िल खोड़ आहिनि पर अफज़ल हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि कामिल खोड़ आहिनि पर अफज़ल हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि मुंहिंजा नौजवान दोस्तों मूंखे कहिड़ी ताक़त जो मां सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान करियां हजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ खुद खुदा पाण करे तो बस दुआ इहा आहे त अल्लाह ताला हजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नसल वाट ते हलण जी तौफीक अता फरमाए आमीन अस्सलाम वालेकुम